भिटचा मटियारी ज़िले जे यूनियन काउंसिल फ़कीरनूह होथियाणी जे खंडू रोड स्टॉप गाज़ियाबाद कॉलोनी ऐं लीज़ में रहंदड़ माण्हुनि ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थियण बरसाति मुतासिरनि जी सार न लहण ख़िलाफ़ खंडू स्टॉप ते क़ौमी शहराती धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। रोड ब्लॉक थियण सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं ऐं ॿिन्ही तरफ़नि खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मटियारी ज़िले इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त बरसाति ख़त्म थी वई आहे मगर ज़िले इंतिज़ामिया असांजे घरनि मां अञा ताईं बरसाती पाणी निकाल न करे सघी आहे। अक्सर ॻोठ मुकमल तौर ते पाणी हेठि आहिनि। हिननि चयो त ज़िले इंतिज़ामिया रुॻो वस वारनि माण्हुनि जी हाज़िरी भरण में मसरूफ़ आहे, जॾहिं त ग़रीब मिसकिन बेपहुच माण्हू बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि रोड रस्तनि ते वेठल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।